अस्सलामुअलैकुम दोस्तों उम्मीद कयां पियो तव्हां सभु ठीक हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में छा थिए पियो, छा थियण वारो आहे। दोस्तों उन खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजे हिन इमाम दीन ऑफिशियल चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट्स कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में त कलसूम ऐं कमाल ख़ान जो प्यार किथे पुॻो आहे। दोस्तों जीअं मूं तव्हांखे ॿुधायो हो त कलसूम कमाल ख़ान सां बिल्कुलु प्यार करे थी, जीअं त कमाल ख़ान कलसूम सां प्यार नथो करे। दोस्तों अॼु उहा हक़ीक़त साम्हूं आई आहे, जीअं त कलसूम कमाल ख़ान जे चवण ते अची पंहिंजे मुड़ुस हालार ख़ान खे ज़हर ॾिनो आहे, जीअं त हुन जे आसिरे कमाल ख़ान जे आसिरे ते कलसूम घर खां ॿाहिरि निकिती बि आहे, पर जीअं त कमाल ख़ान कलसूम सां धोखो कयो आहे। जीअं त कमाल ख़ान पंहिंजे चाल में कामयाब थी वियो आहे ऐं कलसूम खे इस्तेमालु कंदे कंदे हुन पंहिंजे ज़िद खे पूरो करे हालार खे ज़हर ॾियाराए छॾियो आहे। जीअं त हाणे कलसूम खे खैरूअ जे हवाले कयो आहे ऐं खैरूअ खे इहो बि चयो अथसि त कलसूम खे अहिड़ीअ जाते वञी गुम कर, अहिड़ो त मारे छॾीसि जो माना हिन जे माइटनि खे हॾो बि न लभे। दोस्तों मूं तव्हांखे पहिरीं बि हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कयो हो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं सुठो कमेंट्स कंदा। दोस्तों वरी मिलंदासीं कंहिं ॿियो वीडियो मंझि। अल्लाह हाफ़िज़।